नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ या बिशारा सुन लो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। सिंध के 14 ज़िलनि में पहिरें मरहले में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद और मीरपुर ख़ास डिवीज़ननि में सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम किया विया। घोटकी, सखर, खैरपुर, जैकबाबाद, कशमोर, कंदकोट, कंवर, शहजाद कोट, लाड़काणो, शिकारपुर, नौशहर फिरोज, शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, मीरपुर ख़ास, उमरकोट और थरपारकर ज़िलनि में भी पोलिंग जो अमल बिना वफ़क़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। पुलिस और रेंजर्स जा एहलकार मुक़रर। पोलिंग जे निगरानी लाइ कराची और इस्लामाबाद में कंट्रोल रूम क़ाइम। पोलिंग दौरान हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे यकीनी बणाइण लाइ 20 पुलिस ऑफिसरनि खे सिक्योरिटी जो ख़ासि टास्क ॾिनो वियो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मकानी चूंडुनि दौरान झेड़ा फायरिंग। मीरपुर माथिरे जे इलाइक़े जरवार वेझो यूसी डांगरो में पोलिंग स्टेशन अबलगढ़ी में झेड़ो फायरिंग। लठियूं लॻण सबबि 13 ॼणा ज़ख़्मी। नसीराबाद जे यूसी म्यादा चिंजड़ी में जान मोहम्मद चिंजड़ी पोलिंग स्टेशन ते झेड़ो। 10 ॼणा ज़ख़्मी। पोलिंग जो अमल बंदि थी वियो। नवाब शाह वेझो ॻोठ अली नवाज़ शाह कॉलोनी जे पोलिंग ते हथियारबंद स्टाफ खे यरगमाल बणाए समूरो सामान खणी विया। कंदकोट में म्यूनिसिपल कमेटी के वार्ड नंबर 10 ते झेड़ो। औरतुनि वारी पोलिंग स्टेशन ते पोलिंग जो अमल बंदि थी वियो। तंगवाणी में खान मोहम्मद गुजरानी और रहमत बेजारानी जी पोलिंगुनि ते भी झेड़ा फायरिंग। पोलिंग जो अमल बंदि। घोसपुर वेझो दुरानी महर के कचे वारे इलाइक़े में JUI उम्मीदवार के एजेंटनि समेत 10 ॼणनि खे हथियारबंदनि यरगमाल बणाए वरितो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरनि ई पोलिंग स्टेशन्स ते पोलिंग जो अमल शुरू न थी सघियो। यूसी नवां जतोई जे साईं बख़्श ख़ासि कैली पोलिंग स्टेशन ते वोटिंग जो अमल शुरू न थी सघियो। ROs जो जवाज़ ॼाणाए वोट कास्ट न करण ॾिना विया। ऐं यकीन आहे त मकानी चूंडुनि में सिंध जो बाशऊर अवाम सूबे में जारी बेनज़ीर जे तरक़ी जे तसलसल खे वोट ॾींदो। अवाम मसइलनि जे हल ऐं चिटादार तरक़ी लाइ अख़्तियारनि खे हेठाहीं सतह ते मुंतक़िल करणु PP जो मंशूर आहे। सिहत, तालीम ऐं महिनत जे हवाले सां PP जी कारकर्दगी ॿियनि सूबनि जी भेट में बेमिसाल आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध में मकानी चूंडुनि जे हवाले सां पैगाम। संदसि चवणु आहे त PP क़यादत अवाम सां जेके वाइदा कया उहे पूरा बि करे ॾेखारिया। अवाम तीर ते ठपो लॻाए मुंहिंजा हथ मज़बूत करे। अवाम साज़िशी तोड़े शैतानी टोलनि जी ज़मानत ज़ब्त करे।